Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. यहाँ से शदीद बीमारी की हालत में गया था, तो ये मैं समझता हूँ कि ये कोई किसी किस्म की कोई ज़ाती चीज़ नहीं है। ये निज़ाम इंसाफ के लिए एक बहुत बड़ा मजाक है, उसके मुंह पे तमाचा है और ये बर्दाश्त नहीं किया जा सकता। तो इनको वापस लाने के लिए तमाम जो कानूनी तरीक़ाकार है वो इख्तियार किया जाएगा और इनके जो ज़मानती थे शहबाज शरीफ साहब, उनसे भी दरियाफ्त किया जाएगा। तो अब उनको वापस लाना शहबाज शरीफ साहब की ज़िम्मेदारी है। बड़े ज़िम्मेदार बने फिरते हैं, तो अभी उस ज़िम्मेदारी का सबूत दें, क्योंकि जो तस्वीर नज़र आ रही हैं और उनके बच्चे ही शायद खुद रिलीज़ कर रहे हैं, उसमें तो माशाल्लाह बड़ी अच्छी सेहत है उनकी। तो इतनी अच्छी सेहत के साथ बाकी की सज़ा तो बहुत हंसते खेलते वो काट सकते हैं। हुकूमत नवाज शरीफ के ॾेह वापस आणण लाइ बरतानिया सां ॿीहर राब्ता करण जो फ़ैसिलो करे वरितो। सलाहकार शहज़ाद अकबर चयो आहे त नवाज शरीफ सज़ा याफ़्ता ॾोही आहे, जंहिंजो लंडन में घुमण इंसाफ़ जे निज़ाम सां मज़ाक़ आहे। नैब खे चवंदासीं त नवाज शरीफ खे ॾेह आणण लाइ कार्रवाई शुरू करे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहज़ाद अकबर चयो त नवाज शरीफ जी हवालगी लाइ हुकूमत मार्च महीने में बरतानिया खे ख़त लिखियो हो। शहबाज शरीफ नवाज शरीफ खे ॾेह वापसि आणण जी ज़मानत ॾिनी हुई। हाणे पंहिंजे भाउ खे ॾेह वापसि घुराए ज़िम्मेवारी जो सबूत ॾे। लंडन में नवाज शरीफ जो इलाज थियण त परे जी ॻाल्हि आहे, पर खेसि हिकु टुको बि नाहे लॻायो वियो। नवाज शरीफ खे केतिरा ई भेरा मौक़ो ॾिनो वियो, पर मेडिकल बोर्ड संदसि सिहत जे बारे में अणपूरियूं रिपोर्ट ॾिनियूं। नवाज शरीफ के ॾेह वापस आणण में नैब जो को भी किरदार न हूंदो। नवाज शरीफ के पर ॾेह वञण जी इजाज़त नैब न हुकूमत ॾिनी हुई। नैब ज़रियनि जो चवणु आहे त घरू वज़ारत अॻूणे वज़ीर आज़म खे वापसि ॾेह आणण लाइ बरतानवी सरकार इंटरपोल खे ख़त लिखियो। कराची के इंसामी अख्तियार में वफ़ाक़ के भाईवारी मिलण बाद कोऑर्डिनेशन कमेटी जो कराची में पहिरियों इजलास। शहर के नालों की सफ़ाई लाइ हद दख़लियूं हटाइण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त जन हंधनि ते माण्हू न पिया रहनि, उहे हद दख़लियूं सूमर खां हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जॾहिं त रिहाइशी इलाइक़ा हटाइण खां अॻु रहवासियुनि जी मुतबादिल रिहाइश जो बंदोबस्तु कयो वेंदो। नासिर शाह चयो त इजलास दौरान केबी फीडर की लाइनिंग के कम जो जाइज़ो वठण जो फ़ैसिलो कयो वियो। इंटर हाईवे के यामशरो 7 सेक्शन के कम की सुस्त रफ्तारी की निशानदही करे कम तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। उन रिथा लाइ हसीन हुकूमत वफ़ाक़ के 7 अरब रुपया ॾेई चुकी है। वज़ीर आला हाउस में इजलास दौरान वॾो वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर शाह, सईद गनी, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, अली ज़ैदी और अमीनुल हक शिरकत कई। इजलास खां अॻु वफ़ाक़ के मेंबर सां कराची में चूंडियल PTI के नुमाइंदनि भी मुलाक़ात कई। दोनों पार्टियां NRO की तलाश में हैं। इमरान खान कुछ भी कर सकता है, कुछ भी कर सकता है, इसको NRO नहीं देगा। जो आगे ही पछता रहा है जो नवाज शरीफ चला गया। नवाज शरीफ इतना भोला नहीं है कि शहबाज शरीफ वाली वो गलती करेगा। शहबाज शरीफ की एक कुर्बानी उसके लिए काफ़ी है। ये मुर्दा अपोजिशन इमरान खान का कुछ नहीं बिगाड़ सकती। ये थकी हुई अपोजिशन इमरान खान का कुछ नहीं बिगाड़ सकती। थके हुए हैं पार्लिमानी, वो थक चुके हैं। उनके रिंग अपोजिशन के रिंग पिस्टन बैठे हुए हैं, उनके प्लगों में कचरा फंसा हुआ है, उनका इंजन धुआं दे रहा है। फजलुर रहमान मौलवी ला सकता है, लेकिन वो मौलवी लाने वाले मदरसे वालों को भी समझ आ गई है कि वैसे ही टाइम ज़ाया। नवाज लीग और पीपल्स पार्टी NRO की ॻोल्हा में आहिनि। कुछ भी थी पवे, इमरान खान NRO न ॾींदो। वज़ीर आज़म अॻी नवाज शरीफ के परॾे वञण ते पछताए रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मुख़ालिफ़ धुर के मुअल ऐं थकल अपोजिशन करार ॾींदे चयो आहे त उहा इमरान खान के कुछ भी नथी करे सघे। अपोजिशन के परत में कचरो अची वियो आहे। हाणे संदन इंजण दूहों छॾे रही आहे, उन सां को भी फ़र्क़ु न पवंदो। APC अपोजिशन के पंहिंजी ॻिची में पइजी वेंदी। नवाज शरीफ एॾो मासूम न आहे जो शहबाज शरीफ वारी ग़लती करे। शहबाज शरीफ तकरीर कंदो पर तहरीक न हलाईंदो। मौलाना फज़लुर रहमान तहरीक हलाए सघे थो, पर मदरसे वारनि खे सम्झ में अची वियो आहे त उहो वक़्त जो ज़ियान हूंदो। फज़लुर रहमान चाहे थो त कंहिंजी भी हुकूमत न रहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त जहांगीर तरीन ॾेह वापसि ईंदो, हू परॾेह में रही छा कंदो। रेलवे में कॉन्ट्रेक्टी मुलाज़िमनि खे पको कयो वेंदो, कंहिं भी मुलाज़िम खे फ़ारिग न कयो वेंदो।
नवाज़ लीग अॻवान ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त हुकूमत नवाज़ शरीफ़ जी वापसी लाइ जेका रंगबाज़ी करण वञी रही आहे उन सां कुझु न थींदो। नवाज़ शरीफ़ समूरियूं कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद बरतानिया वियो। कोरोना वायरस सबब संदसि इलाज शुरू न थी सघियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी नवाज़ शरीफ़ जी लंडन रवानगी खे PTI लाइ धचको करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी ट्विटर ते बयान जारी कंदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी ॾेह वापसी लाइ बरतानवी सरकार सां राब्ते ऐं मेडिकल रिपोर्ट्स जी जांच वारो हुकूमती फ़ैसिलो सही आहे। नवाज़ शरीफ़ जी लंडन रवानगी सां PTI जे मौक़िफ़ ऐं एहतिसाब जे अमल खे नुक़सानु पहुतो आहे। जाली रिपोर्ट्स जी तयारी में जिन माण्हुनि किरदारु अदा कयो आहे उन्हनि खे इबरत जो निशान बणाइणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट फ्लैगशिप रेफरेंस में नवाज़ शरीफ़ खे आजो करार ॾियण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ नाइब जी अपील ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾी। अल-सीसीआर रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ नवाज़ शरीफ़ तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त बि ॿुधणी लाइ मुक़ररु। 1 सेप्टेम्बर ते ॿिन्ही दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई वेंदी। ॿुधणी लाइ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ते बदल बेंच क़ाइमु। नाइब फ्लैगशिप रेफरेंस में नवाज़ शरीफ़ खे बरी करण वारे फ़ैसिले खे चैलेंज कयो हो। नवाज़ शरीफ़ अल-सीसीआर रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील दाख़िल कराई हुई। कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ हिस्सनि में ॿिए ॾींहुं बि तेज़ बरसाति। कराची में गजगोड़ सां तेज़ बरसातुनि हेठान इलाक़नि खे ॿीहर ॿोड़े छॾियो। सुजानी टाउन में रहवासियुनि खे ॿेड़ियुनि ज़रिए महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो। रोड रस्ता बि ॿुॾी विया। कोरंगी काज़वे ट्रैफ़िक लाइ बंदि। लांढी में सभ खां वधीक 18 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड। गुलशन हदीद में 17 मिलीमीटर, सुजानी टाउन में 16.5 ऐं सदर में 12 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड। मीरपुर खास, उमरकोट, चेलाड़, सामारो, सकरन, काजी अहमद, भांसिदाबाद, कुंडरी में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति। मौसमियात खाते पारां 28 अगस्त ताईं बरसाति जारी रहण जो इम्कान ज़ाहिर। गैर आइनी कम आहे, हिन खां मथां कम आहे। हाणे सॼी डेवलपमेंट ते जेको आहे सो अची हिननि खे विहारे छॾियो त लखा करोड़ ख़ल्क सिंधी हिकिड़े खाते में वञनि ऐं इहो मौक़ो फ़राहम कंदो त जीअं सिंध खे हले त इंतिज़ामी सूबो ठाहिजे। इंशाअल्लाह असां आख़िरी दम ताईं हिन साज़िश खे हिन सॼे जो सॼी चालाकी उसूलनि त जेका हुकूमत वई, हुकूमत जा नुमाइंदा हुआ उन्हनि खे क़बूल न करणु घुरिजे या सूबाई ख़ुदि मुख़्तियारीअ में सिधी मदद, यानी उते एग्री था करे अचनि त बाबा ठीकु आहे कमेटी आहे, वरी हिते एहतजाज था कनि। इहे डबल पॉलिसी बाबा छॾियो। मर्कज़ जी नज़र आहे सिंध जे ऐं बलोचिस्तान जे साम्हूंडी पटीअ ते। इहा बि साज़िशी कमेटी आहे। टई पार्टियूं हमेशह सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदियूं रहियूं आहिनि। इहा हिननि असांजी टेस्ट लॻाई असांखे त सिंधी माण्हू जो छा रद्द अमल अचे थो। उन खां पोइ फिलफोर ई विफ़ाक़ जे हवाले कंदा। इहो हिननि जो मनसूबो आहे। लेकिन असां इंशाअल्लाह ताला सभु गॾिजी करे जदोजहद कंदासीं। सिंध कराची आहे, कराची सिंध आहे। असां करे मां जी तक़सीम न थियण ॾींदासीं। जेका सिंध जी तक़सीम सां पाकिस्तान जी तक़सीम जो बुनियादु पवंदो। पाकिस्तान मुस्लिम नून सिंध जी तक़सीम क़बूल कान करे कचरे ते मुल्क टुटंदा। कचरे ते फलाणे मुल्क टुटंदो, पोइ हर हिकु मुल्क टुटंदो। सिंध के विरहाङे वारनि साज़िशनि ऐं कराची कमेटी ख़िलाफ़ हैदराबाद में APC दौरान कराची के इंसानी हद में वफ़ाक़ के भाईवारी ॾियण वारो सिंध हुकूमत जो अमल सिंध दुश्मनी करार। अचनुकाती ठराव इतफ़ाक़ राय सां मंज़ूर। मुस्तक़िल जदोजहद लाइ सेव सिंध नाले सां कमेटी जोड़ण ते इतफ़ाक़। STP जी मेज़बानी हेठि APC में शिरकत दौरान टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे SUP, STP, JUI ऐं नवाज़ लीग सूदो ॿियनि जमातनि जे अॻवाननि कराची कमेटी खे रद्द करे छॾियो। जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿियनि चयो आहे त कराची कमेटी सिंध जी ख़ुदमुख़्तियारी ते हमिलो आहे। PP हुकूमत हिक पासे कमेटी ते इतफ़ाक़ कयो त ॿिए पासे मुज़ाहिरा करे रही आहे। इहा ॾिठी पॉलिसी ख़तमु थियणु घुरिजे। कराची पुलिस डॉक्टर माहा शाह वारे वाक़े खे आपघात करार ॾींदे पिस्टल जे मालिक सूदो ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिन्ही जवाबदारनि ख़िलाफ़ हथियार रखण जो केस दाख़िल। SSP ॾखण शिराज नज़ीर जो चवणु आहे त साद सिद्दीकी पंहिंजो पिस्टल दोस्त ताबिश खे ॾिनो ऐं ताबिश वरी उहो पिस्टल माहा हवाले कयो, जंहिं बाद आपघात जो वाक़ियो पेश आयो। SSP मूजिबि डॉक्टर माहा शदीद डिप्रेशन जो शिकार हुई, पाण खे मारण जूं ॻाल्हियूं कंदी हुई। आपघात जा कारण मालूम करण लाइ जांच कई पई वञे। SSP जो वधीक चवणु आहे त आपघात खां कुझु घणियूं अॻु डॉक्टर माहा, संदसि भेण ऐं संदन वालिद आसिफ़ शाह हिक ई कमरे में मौजूदु हुआ। गुज़िरंदी डॉक्टर माहा जे दोस्त जुनैद बयान रिकॉर्ड कराईंदे दावा कई त हू ऐं डॉक्टर माहा शादी करण वारा हुआ।
पनवाकिल में हिकु कुटुंब के 11 भातियुनि खे कुही क़त्ल करण वारे मामले में पुलिस की संगीन लापरवाही मंज़र-ए-आम ते अची वई। जांच में जुनूनी जवाबदार वहाबुल्ला इंदड़ ऐं संदसि पुटनि तरफ़ां घर भातियुनि खे 8 ॾींहंनि ताईं यरगमाल बणाइण जो इंकशाफ। जवाबदार वहाबुल्ला जे भाउ मियां असद इंदड़ पुलिस ॾाढो बयान रिकॉर्ड कराईंदे इंकशाफ कयो आहे त पुलिस 3 भेरा कार्रवाई कई पर यरगमालनि खे आज़ाद न कराए सघी। वाक़े वारी राति पुलिस चढ़ाई कई पर जवाबदारनि जे पथराव बाद एहलकार वापसि मोटी विया। DIG फिदा हुसैन मस्तूरी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एतिराफ़ कयो त पनवाकिल पुलिस घरू मसइलो सम्झी मामले खे संजीदा न वरितो। जांच में जेको बि ऑफिसर या अमलदार ज़िम्मेवार निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रिज़ा गिलानी ख़िलाफ़ तिडाप स्कैंडल में शरीक जवाबदार तौर नामज़द मोहम्मद हारून खे पंहिंजी ज़ाल तरफ़ां प्रेमी सां गॾिजी क़त्ल करण जो इंकशाफ। सनम हारून मुड़ुस खे क़त्ल करण बाद ॿाहिरी साड़ण वारे ॾोह जो एतराफ़ करे वरितो। पुलिस मोहम्मद हारून जी बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्त जे ॿुधणी दौरान सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट पेश करे छॾी। पुलिस चयो आहे त मोहम्मद हारून गुम न थियो आहे, खेसि पंहिंजी ज़ाल प्रेमी सां गॾिजी क़त्ल कयो। जवाबदार सनम हारून ॾोह लिकाइण लाइ मुड़ुस जी गुमशुदगी वारी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में दाख़िल कराई हुई। अदालत जवाबदार सनम हारून खे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस चयो आहे त मोहम्मद हारून तिडाप स्कैंडल में 70 अरब रुपयनि जी करप्शन वारे केस में ज़मानत हासिल कई हुई। सिंध में कोरोना बेगे फौतगन ऐं केसिस रिपोर्ट थियण में वधीक घटिताई साम्हूं अचण लॻी। 24 कलाकनि दौरान कोरोना सबबि मरीज़ फौत, 274 नवां केस रिपोर्ट। वॾे वज़ीर मूजिबि वधीक हिकु मरीज़ जे फौत थियण बाद सूबे में फौतियुनि जो अंग 2358 ऐं केसिस जो अंग 1,27,965 थी वियो। हेल ताईं 1,21,144 मरीज़ सेहतियाब थी चुका। कोरोना में मुब्तला 31 मरीज़ वेंटिलेटर्स ते आहिनि। खीरथर पहाड़नि ते तेज़ बरसाति खां पोइ नई गाद 6 फुट वही आई। पाणी जे वहिकिरे काछ जे ॻोठ राजू ॻंढो वटां मिटी ज़रिए बहाल कयल रोड खे ॿीहर लोड़े वियो। जोही हाजी खान रोड बहाल न थियण सबबि काछ जे केतिरनि ई ॻोठनि जो अञा ताईं जोही शहर सां ज़मीनी राब्तो काट आहे। गुज़िरियल बोर्ड खे 14 ॾींहं गुज़रण बावजूदि इंतिज़ामिया जोही छनी रोड बहाल करण में नाकाम। टंडो रहीम खान में जोही शहर सां रोड बहाल न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। इलाइक़े वासियुनि दाहियो आहे त मक़ामी इंतिज़ामिया वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिदायतुनि खे बि थुॾे छॾियो। जोही सां राब्तो बहाल न थियण सबबि काछ जे केतिरनि ई ॻोठनि में माण्हू खाधे पीते जूं शयूं ऐं मरीज़नि लाइ दवाऊं ख़रीद करण लाइ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॾोकरी भरिसां औरत इमामज़ादी ज़ाल हुबदार शेख मासूम पुट समेत मुबैना तौर अगवा, हिकु जवाबदार गिरफ़्तार। वारसन मूजिबि हिकु शख़्स फ़ोन करे 10 लख रुपया भंग घुरियो। पुलिस मूजिबि जंहिं नंबर तां भंग घुरियो वियो उहो औरत सरदारा ख़ातून जे नाले ते आहे। संदसि मुड़ुसु अली बख़्श चोणेजो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जल्द मुॻी औरत ऐं संदसि पुट खे बाज़ियाब कराए वेंदो। शहदादकोट में 15 ॾींहं अॻु फाती वियल नीगर अहमद चोणेजो जे वारसनि खां 10 लख रुपया भुंग तलब। वारसनि दाहियो आहे त अगवा कंदड़नि भुंग न ॾियण जी सूरत में नीगर खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। नोटिस वठी मासूम खे बाज़ियाब कराए वञे। हैदराबाद शहर में मोटरसाइकिल चोर ॿीहर सरगर्म। मार्केट थाणे जी हद मां हिकु ई ॾींहुं 2 मोटरसाइकिल चोरी। हिकु वाक़े जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। फुटेजिस में जवाबदार मोटरसाइकिल चोरी कंदे साफ़ नज़र अचनि था। ऐं आख़िरी टेस्ट मैच में पाकिस्तान की पोजीशन कमज़ोर। इंग्लैंड के जबल ज़ेरो स्कोर के जवाब में 24 रन्स से कौमी टीम जा 3 रांदीगर आउट। शान मसूद 4, आबिद अली 1 ऐं बाबर आज़म 11 रन्स ठाहे आउट। इंग्लिश टीम 8 विकेटनि जे नुक़सान ते 583 रन्स ठाहे इनिंग डिक्लेयर करे छॾी। किरोली चौटरी चौकनि जी मदद सां 267 रन्स ठाही। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन समाचार बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। हाणे ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।